सिर्फ गाड़ी उन्हनि खे जेकॾहिं खुलो छॾियो बि ॾिनो वञे तॾहिं बि उन्हनि में उहा हिक ई टॉप में पूरे जंगल खे लताड़े छॾण जी सख न आहे। हू फ़क़ति ॻहण लाइ जीअं मां ॻहण लाइ मजबूर बणियल आहियां। त न मजबूर छो थो रही? हलिया वञ इंडिपेंडेंट थी करे इहे सां गॾु रहण जे लाइ। हाणे मूं में रहियो ई छा आहे? राइटर जो आई हसीन गाना का खूबसूरत तुझी गलत फहमी आहे अबे। सब छोकरियों सिर्फ परे का खूबसूरत नजर ईंदियूं आहिनि। वेझो अचण खां पोइ सब हिक गॾु। अच्छा ॾाढो तजुर्बो तूं चाहीं छा थी हमने मुझे चाहे तो छा तो थी सके मुझे चाहे सा जीरो तो वही तो चाहे तो मेहरबानी कर ऐं मूंखे अकेलो छॾ। हां तो क्या अकेलो छॾे ॾियां त जीअं तूं वरी के नई महबूबा ॾा। अमृत मुंहिंजो मूड ख़राब न कर। तुझे रोज के इल्जामन मुख्य मेंटल पेशेंट बनाए छॾियो आहे अमृत। मेंटल केस थी हुई। ठीक है तू सही थी चले तो मुखे हाणे के हॉस्पिटल में एडमिट थियण मूं सोचो हो त तू पढ़े लिखे मुझे हर दुख में मुझसे शेयर कर पर अफसोस आहे मुझे तो न खबर हुई तो के घर के बजाय मुझे के किताब घर में रहना पड़ो जिते 24 कलाक तुझे पागल दोस्तन सामने मिलणो पड़ो। तू हरू बार मुझे दोस्तन के विच में थिया आई यस तुझे वचन था छोड़ो तो सब प्लीज तू समझ तो तोखे दुआ करनी पवंदी आहे। तोखे दुआ करनी पवंदी त मां कुत्तो बणिजी वञा। तू छो कुत्ती का मारा बकवास थी करी तूं बकवास थी करी छाकाणि त मां घर खां एतिरो ॿाहिरि न आहियां रहंदो। जॾहिं तूं घर में हूंदो वञी जहिड़ो न हर वक्त तो तुझे पूछ ने किताबन में हूंदो आहे। अफ़सोस आहे मूंखे तुंहिंजी बदनसीबीअ ते अमृत अफ़सोस आहे। हिननि किताबनि में शाह जो रिसालो अथव। हिन रिसाले जो थोरो मुतालो करी हा त ज़िंदगी जे रमज़ुनि खे सम्झी वञे पर अफ़सोस मां उन्हनि रिवायती औरतुनि वांगुरु न आहियां जेके बांधियूं ऐं गुलाम थी रहंदियूं आहिनि। न आहियां ऐं न थींदसि। शट अप। अॼु इंतहा थी वई आहे अमृत।
मां तो माविंदस दुनियाची काई ताकत गज मुखे वञण खां न रोके सघंदी आहे माविंदस मारो की साथी के रोई नो साथी के मर्द खे औरत जे मथां डोमिनेट हुजणु घुरिजे ऐं जॾहिं मर्द औरत खे हावी थियणु ॾिनो आहे न तॾहिं मर्द पंहिंजी सुञाणप विञाए वेठो आहे। ठीकु आहे जो हुनखे आज़ादी ॾिनी आहे पर हुनजो इहो मतिलबु त न आहे त हूअ तोखे असां सां मिलण खां रोके। यार मां कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त हुन औरत सां मैरिज करे तो हिकु वॾी ग़लती कई आहे, तमामु वॾी मिस्टेक। हाँ शायद शौकत सही चवंदो, शायद जिंदगी जी वॾी मिस्टेक करे करे जल्दी में कयल फैसला सॼी उम्र जो अज़ाब बणिजी वेंदा आहिनि। हाँ सॼी उम्र जो अज़ाब। मूं सम्झो हो त अमृत पढ़ियल लिखियल आहे, जिंदगी के मामलनि में मूंसां शेयर कंदी, पर आखिर इंतहा थींदी आहे। आखिर केस ताईं मां इहो सभु चुपचाप सहंदो रहंदुसि। आखिर केसी ताईं मां अमृत जे लफ़्ज़नि जी भगल आरसी हेठां पंहिंजो वजूद गभा थींदो ॾिसंदुसि। आखिर केस ताईं अमृत जे लफ़्ज़नि जी भगल आरसी हेठां पंहिंजो वजूद गभा थींदो ॾिसंदुसि। बड़ा धोखा खाई वेंदा आहियूं। समझो त पीर लेखक महान सभिनी मर्दनि खां निरालो आहे। सब कुछ हाँ
तलाक ॾेई घटि में घटि हर घड़ीअ जे अज़ाब खां त बची वेंदुसि। माण्हूअ खे कॾहिं वॾा वॾा आइडियल्स सोचे शादी न करणु खपे, बल्कि शादी करण ही न खपे। केॾो न मज़े में आहिनि उहे माण्हू जेके अहिड़ा गुज़ारीनि। काश अमृत करे मुझे समझी सके। मानी खावा न खा उनके छा जेका औरत मुझी सच्चाई खे नथी समझी सके उनके भला मुझी भुख जो कहिड़ो एहसास पर पहले मानी खाधी हूंदी भला न खाधी हूंदई हा खाधी ऐं न बि खाधी हूंदई त असांजो छा जॾहिं हुनखे मुंहिंजी परवाह न आहे त पोइ आऊं हुनजी परवाह न मूंखे न सोचणु घुरिजे। उन्हनि रिवायती मर्दनि वांगुरु सोचे रहिया आहिनि जिन जी सदाई मूं मुखालफ़त कई। मूंखे न सोचणु घुरिजे। मूंखे यकीन आहे त अमृत मूंखां केतिरो बि नाराज़ थी सघे थी पर मूंखां सवाइ हिकु गिरह बि मां कुझु न खाईंदी। मूंखे वापसि वञणु घुरिजे। मूंखे घर वापसि वञणु घुरिजे।
मूंखे अमृत वटि वापसि वञणु हा मूंखे अमृत वटि वापसि वञणु दोस्तों बैठ में होंगे मुझे खबर है वो हमेशा जी मुझे नाराज थे मैंने दोस्तों ना मिल हुआ